नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त अज बाज़ार में दाखिल थियण वक्त जेका दुआ पढ़ी वेंदी आहे उहा दुआ अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं उनजा फ़ाइदा त यकीनन अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख्स बाज़ार में दाखिल थियण वक्त ही कलिमात पढ़े यानी ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हुवा हय्युल ला यमूतु बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। ही कलिमात जेको बाज़ार में दाखिल थियण वक्त पढ़े त अल्लाह पाक उन जे नाम ए अमाल में 10 लख नेकियूं लिखी छॾींदो आहे ऐं अल्लाह पाक उन जा 10 लख गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे ऐं अल्लाह पाक उन जा 10 लख दरजात बुलंद फरमाईंदो आहे। त प्यारा दोस्तों, केतिरी न ख़ुशख़बरी आहे इन जे अंदरि त असां तव्हां हूअं बि सुबुह शाम कमकार वग़ैरह सां बाज़ार में ईंदा वेंदा आहियूं, अचण वञण थींदो आहे त असां ही कलिमात यादि करे छॾियूं। जंहिं वक़्तु बाज़ार में दाख़िल थियूं, असांजो शहर में अचण वञण थिए थो त उन वक़्तु ही कलिमात पढ़ी छॾियूं त यकीनन इन मुख़्तसिर कलिमात में केतिरो सवाब ऐं केतिरी फ़ज़ीलत आहे इन जी। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी खिदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।